बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, हिन वक्त ही वण जेके तव्हांखे ॾेखारियां थो, इहे लॻभॻि 68-69 ॾींहं यानी पाणी ईअं सम्झो 70 ॾींहं थी विया आहिनि। गोगड़ानि जी पोज़ीशन तव्हांजे अॻियां आहे, ॾिसो ही केतिरा लॻी चुका आहिनि। हिन में माना जेकॾहिं असां गोगड़नि खे सरासरी काउंट कयूं त फी वण जेको आहे सो 15 खां 20 गोगड़ा जेके आहिनि पका हणी चुको आहे। इहे केतिरनि ॾींहंनि में? इहे तक़रीबन 70 ॾींहंनि में। अच्छा, वण जी जेका असां वटि एज हूंदी आहे उनखे असां काउंट कंदा आहियूं 180 ॾींहंनि में, पर वण 160-170 ॾींहंनि में कुहाड़ी लॻी वेंदी आहे ऐं ख़तमु करे छॾींदा आहियूं। हाणे ही वणनि जी अधु एज थी वई आहे, 70 ॾींहं माना अधु हलिया विया, बाक़ी जेको आहे 80 ॾींहं बचंदा, पोइ 150-160 ॾींहंनि में माना हिन में कुहाड़ी लॻंदी। एतिरे विच में जेको हाणे 70 ॾींहं जे हिन जा विया आहिनि त 80 ॾींहं या 90 ॾींहं हिननि मां असां फुटियूं कढंदासीं। इन्हनि में अञा फुटी अचण में 15-20 ॾींहं लेट आहे। फ़िलहाल त रुॻो माल लॻी वियो आहे। चवण जो जेको तव्हांखे मेन मक़सदु जेको तव्हां सां शेयर करण जो हो, इहो हो त हिन साल अलाह जा करम आहिनि त 70 ॾींहंनि ताणी कंहिं बि क़िस्म जो मर्ज़ु जेको आहे न वणनि ते कोन आयो आहे। असां हिननि में अञा ताणी कंहिं बि क़िस्म जो स्प्रे त कोन कयो आहे न, को बि न। इहे भाण भितर ॾियूं पिया, इहे ज़िंक, इहे बोरान, इहे ह्यूमिक एसिड, इहे यूरिया, इहे टेवी थोरा घणा हर वारे ते जेको आहे सो हलनि पिया, पर वणनि जो को पन ख़राबु थियो आहे, कंहिं क़िस्म जी जेका स्ट्रेस आयो आहे, कुझु बि न। पाणी जूं उञूं सुञूं आहिनि, पर हाणे घणा असांजा हारी वरी चवंदा आहिनि, रोज़ ईंदा आहिनि, सही दवा ॾियो, वारो कयो। हेतिरा ॾींहं थी विया 70 ॾींहं, अक्सर करे वणनि खे 40-45 ॾींहंनि खां पोइ दवाऊं शुरू थी वेंदियूं आहिनि। हिन साल दवाऊं कोन थियूं आहिनि, न त हारी हू वरी कीअं थी विया आहिनि। बाबा दवा ॾियो न दवा। हाणे आउं पुछां थो, जेकॾहिं को माण्हू आहे उनखे का बीमारी कोन थी लॻे त छा उनखे दवा हरू भरू खारायूं था? भाई तूं एडवांस में पेनाडोल जूं गोरियूं खाई छॾ, या जेको आहे सो ॿियूं के दवाऊं दरमल खां कोन खाइबियूं। त जॾहिं वणनि में मर्ज़ु आहे ई कोन त पोइ हरू भरू जेको आहे सो वेही हिननि खे दवा हणी हिन जो ॿेड़ी ॿोड़ियूं। हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे त अछी मख वणनि में फिरे पई, पर उहा कॉलोनी वारी पोज़ीशन में कोन्हे। पर जीअं हीअ गर्मी वधंदी वेंदी त इहा वधंदी, उन करे फ़क़ति ओनली हिननि खे स्प्रे करिणो आहे, पर हिन अछी मख जो। बाक़ी शेडिंग किथां आई वणनि में? असांजा दोस्त ख़बर छा था कनि? हाणे हीअ ॾिसो, हीअ तव्हांखे जेके नज़र अचनि पिया न, हीअ गुल, इहे ॾिसंदा, इहे बाबा गुल उहे अथव जेके हीअ गुल लॻ करे वियो। हीअ ॾिसो गुल जेको आहे हिन जी लॻ थी वई न, हाणे हीअ छणणो आहे, छणी हीअं किरी पवंदो। अहिड़ा ॾिसो चवंदी यार छाणो पियो थिए, शेडिंग थिए पई। ऐं शेडिंग न आहे, शेडिंग तॾहिं थिए जॾहिं तव्हांजी हेड़ी मुखड़ी पट ते पवे, हेड़ी हीअं किरी पवे, उनखे चवंदासीं शेडिंग। बाक़ी शेडिंग जेको गुलनि जे मथां खोखा जेके हिन ते छणनि पिया त उन्हनि खे जेके चवनि पिया शेडिंग, इहा शेडिंग न आहे। ऐं हरू भरू जेको आहे सो जॾहिं ॿूटो कुझु बि कोन घुरे पियो, का बीमारी कोन्हे, त बेजा स्प्रे करणु बेवकूफ़ी आहे। कुदरती तौर ते जॾहिं का शइ हले पई, उनखे अलाह ताला हलाए पियो, अञा हुन में मर्ज़ु कोन हूंदो। ऐं इहे मर्ज़ त अचणा आहिनि, पाण ॾिठो आहे त थ्रिप्स पींदो, जेसिड पींदो, साओ मलो पींदो, हर शयूं ईंदियूं, पर फ़िलहाल त कोन्हे न। कोन्हे न त ज़हर जो इस्तेमालु ख़तरनाक हूंदो आहे। उन करे जेतिरो वण बचनि था, जेतिरा ॾींहं बचनि था, ओतिरा ॾींहं बचायो। 70 ॾींहंनि ताणी अलाह ताला बचाए ॾिना असांखे वण। हाणे जेकॾहिं स्प्रे थिया त पोइ मर्ज़ आया त पोइ ॾिठा वेंदा। बाक़ी फ़िलहाल जेको आहे सो कुझु बि कोन्हे को, ऐं पोज़ीशन तमामु भली आहे। उन करे जेतिरो अवॉइड करे सघो था ओतिरो अवॉइड कयो स्प्रे खां। बाक़ी मर्ज़ अची वियो पोइ ई स्प्रे करिणो आहे। तव्हां दोस्तनि जी महिरबानी।